अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी सां गॾु माहिया लुबना मेमर। सभ खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। दहशतगर्दी जी अंत वारी अदालत में 12 मई साने जे 7 केसनि जी ॿुधणी। अदालत हिकु दफ़ो ॿीहर मफ़रूर जवाबदारनि जा गिरफ़्तारी वारंट जारी कंदे ॿुधणी 25 मई ताईं मुलतवी करे छॾी आहे। चोहर जमाली वेझो दरगाह शाह यकीक ते कराची जे सवाली पारां विरहायल दौरान खिचड़ी खाइण सबबि लाकटिया बिरादरी जे 5 ॿारनि समेत 8 माण्हू बेहोश थी विया, जॾहिं त खिचड़ी विरहाईंदड़ फरार थी वियो। हैदराबाद में HDA मज़दूर यूनियन पारां वासा जे मुलाज़मनि जे हक़नि लाइ हैदराबाद में रैली कढी वई। रैली में शामिल मज़दूरनि पंहिंजनि मुतालबनि जी हिमायत में नारेबाज़ी कंदा रहिया। औरतुनि जो चवणु आहे त खेनि पंहिंजा जाइज़ हक़ ॾिना वञनि। हैदराबाद में टंडो जाम जी रहवासण बेवा मस्मात ज़ेबू ख़ातून पंहिंजी मासूम ॿारनि सां गॾु 62 शख़्स ख़िलाफ़ एहतजाज कयो। हैदराबाद में थैलीसीमिया जे आलमी ॾींहं जे हवाले सां फातिमिया फाउंडेशन पारां हैदराबाद में जागरता रैली कढी वई। रैली में मासूम ॿार बि मौजूद हुआ। हेडलाइंस तव्हां ॾिठियूं। बुलेटिन में वधीक ख़बरूं शामिल कंदासीं, पर हिते वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक। खबरुनि में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। दहशतगर्दी टोड़ वारी अदालत में 12 मई साने सां जुड़ियल 7 केसनि जी ॿुधणी। अदालत हिकु दफ़ो ॿीहर मफ़रूर जवाबदारनि जा गिरफ़्तारी वारंट जारी कंदे ॿुधणी 25 मई ताईं मुलतवी करे छॾी। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में 12 मई साने सां जुड़ियल 7 केसनि जी ॿुधणी थी। अदालत में पुलिस तरफ़ां गिरफ़्तार जवाबदारनि खे पेश कयो वियो। जांच ऑफिसर अदालत जे साम्हूं पेश थी बयान ॾिनो त हिन वक़्त ताईं हिन केस में 60 खां वधीक जवाबदार मफ़रूर आहिनि। अदालत खे इस्तदा आहे त मफ़रूर जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ मोहलत ॾिनी वञे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते मफ़रूर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पेश थियण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 25 मई ताईं मुलतवी करे छॾी। हैदराबाद में HDA मज़दूर यूनियन पारां वासा जे मुलाज़मनि जे हक़नि लाइ हैदराबाद में रैली कढी वई। रैली में शामिल मज़दूर नारेबाज़ी कंदा रहिया। उन मौक़े ते इंसाफ़ अली लाशारी ऐं ॿियनि चयो त वासा जा मुलाज़िम तमामु घणो ज़ुल्म जो शिकार आहिनि। उन्हनि चयो त वासा जे मुलाज़मनि जी 5 महीननि खां पघार ऐं रिटायर्ड मुलाज़मनि जी 4 महीननि खां पेंशन बंदि कई वई आहे। उन्हनि चयो त केतिरनि ई मुलाज़मनि खे बिला जवाज़ नेकाली ॾिनी वई आहे, जेको अमल ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। हुननि घुर कई त फौरी तौर ते पघार ऐं पेंशन जारी करे नेकाली ॾिनल मुलाज़मनि खे बहाल कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। हैदराबाद में टंडो जाम जी रहवासण बेवा मस्मात ज़ेबू ख़ातून पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु 62 शख़्स ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाज कयो। हुन ॿुधायो त कुझु महीना अॻु संदसि मुड़ुसु गुल हसन कोसो फ़ौत थी वियो हो। उन खां पोइ संदसि ॾेरनि खेसि ऐं संदसि मासूम ॿारनि मथां तशदुद करे घरां कढी छॾियो आहे ऐं घर में पियल रोक रक़म ऐं सोना ज़ेवर खणी घर ते कब्ज़ो करे हथियारबंद विहारे छॾिया आहिनि। हुन आला इख़्तियारनि खां घुर कई त मामले जो नोटिस वठी खेसि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। हैदराबाद में थैलीसीमिया जे आलमी ॾींहं जे हवाले सां फातिमिया फाउंडेशन पारां हैदराबाद में जागरता रैली कढी वई। रैली में मासूम ॿार बि मौजूद हुआ। उन मौक़े ते शकील अबड़ो, डॉक्टर फारूक मेमण ऐं ॿियनि चयो त थैलीसीमिया हिकु अहिड़ी बीमारी आहे जंहिं सां माण्हू जो रत सुकंदो वञे थो ऐं इलाज न थियण करे माण्हू मौत जे वर चढ़ी वञनि था। हुननि चयो त थैलीसीमिया जे रोकथाम लाइ माण्हुनि में जागरता पैदा करणी पवंदी। हैदराबाद जे लतीफ़ाबाद नंबर 9 जे रहवासी मक़सूद अहमद अंसारी अपील कई आहे त संदसि पुटु महमूद अहमद खे आज़ादु कराए खेसि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। हुन ॿुधायो त संदसि पुटु महमूद अहमद हैदराबाद जे मोबाइल मार्केट में मोबाइलुनि जो विकिरो ऐं ख़रीद करण जो कारोबार कंदो आहे। हुन 12 ॾींहं अॻु कंहिं खां मोबाइल ख़रीद कई हुई। उहा मोबाइल चोरी जी ॼाणाए हद जी पुलिस संदसि पुटु खे गिरफ़्तार करे वई आहे ऐं उन खे आज़ादु करण खां इनकार कयो पियो वञे। हुन चयो त पुलिस 1 लख रुपया रिश्वत तलब करे रही आहे। हुन घुर कई त मामले जी जांच कराए संदसि पुटु खे आज़ादु करायो वञे। चोहर जमाली वेझो हैदराबाद शाह यकीक ते कराची जे सवाली पारां विरहायल खिचड़ी खाइण सबबि लाकटिया बिरादरी जे 5 ॿारनि समेत 8 माण्हू बेहोश थी विया,
जॾहिं त खिचड़ी विराईंदड़ फरार थी वियो। ज़हरीली खिचड़ी खाइण सबबि बेहोश थियल अबू बकर, फातिमा, मारिया अकरम, उस्मान साबरा, समीरा खे रूरल हेल्थ सेंटर चुहर जमाली आंदो वियो। बेहोश थी वियलनि जे वारिसनि मस्मात शिता ऐं मोहम्मद बख्श लाकोटियो ॿुधायो त कराची खां आयल सवाली लंगर में खिचड़ी विरहाए रहियो हो, जेका असांजे ॿारनि वठी खाधी ऐं उहे बेहोश थी विया। उन्हनि एहतजाज कंदे चयो त हेल्थ सेंटर चुहर जमाली में का बि सहूलियत न आहे, न वरी को ड्यूटी डॉक्टर मौजूदु आहे। हेठियों अमलो मरीज़नि ते का बि तवजा ॾियण लाइ तयारु नाहे। बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट bamiawaaz.com।